ख़बर शामिल कंदासीं। जैकमाबाद मां कशमोर में जमात इस्लामी तरफ़ां व्याज जी कथित कारोबार ख़िलाफ़ नादरा चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। जमात इस्लामी जे अॻवान सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। एजी दस्ती जे तफ़सील मूजिबि कशमोर में जमात इस्लामी तरफ़ां व्याज जी कथित कारोबार ख़िलाफ़ नादरा चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवान चयो त व्याज जो कथित कारोबार सॼे सिंध में उरूज ते आहे, जेको इस्लाम में व्याज खे हराम करार ॾिनो वियो आहे। पर हीउ कारोबार तमामु तेज़ी सां वधी रही आहे। उन कारोबार में कई घर उजड़ी विया आहिनि, पर उन कारोबार जे लाइ कंहिं बि अॼु ताईं तहरीक न वरितो आहे। जॾहिं त कोर्ट सगोरी बि उन कारोबार ख़िलाफ़ लेटर जारी कयो आहे त जीअं बि इहो कथित कारोबार उन खे गिरफ़्तार करे कोर्ट जे कटहरे में आंदो वञे त जीअं उन खे सख़्त खां सख़्त सज़ा मिली सघे। पर असांखे अफ़सोस आहे जो अॼु ताईं हुकूमत अहिड़ी कारोबार कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन छो न वरितो आहे। असांजी अपील DC कशमोर SSP कशमोर खे त जल्द खां जल्द अहिड़ी कारोबार कंदड़नि ख़िलाफ़ तकड़ा क़दम खयां वञनि, न त ॿी सूरत में सॼे सिंध में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।